कलोई वेझो वंगो पतण ते भट्ठी ते मज़दूरी कंदड़ पोरित भमरो कोली जे 3 महीननि जी ॿारड़ी उमेरा जा हथ पेर सुकी विया। सॼो ॾींहुं मज़दूरी करण खां पोइ 300 खां 400 रुपया मिलनि था ऐं 2 वेलनि जी मानी लाइ परेशान आहियूं। पोरित भमरे कोली जो मौक़फ़। भट्ठी ते मज़दूरी कंदड़ पोरित भमरो कोली जी 3 महीननि जी ॿारड़ी उमेरा कोली जा पुरस्कार नमूने सां हथ पेर सुकण लॻा। माइटनि पारां पोलियो जो शक ज़ाहिर। पोरित भमरो कोली चयो त उनताईं मिसकिन आहियां ऐं भट्ठी ते मज़दूरी करे 300 खां 400 रुपया तारीख़ कमायां थो। घर जो गाॾो मुश्किल सां हलंदो आहे। 2 वेलनि जी मानी गबे लाइ परेशान आहियूं। न्याणी जो इलाज करण लाइ सघन आहे। पोरित डीसी थरपारकर ऐं DHO थरपारकर खां मुतालबो कंदे चयो त नोटिस वठी मुंहिंजी न्याणी जूं टेस्टूं कराए इलाज करायो वञे। सूफ़ी मोहम्मद हसन नोड़ियो, शाहीन न्यूज़, कलोई।